الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وآتوا اليتامى أموالهم ولا تتبدلوا الخبيث بالطيب ولا تأكلوا أموالهم إلى أموالكم إنه كان حوبا كبيرا. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم عدد معلوم لك دائما أبدا. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह रब्बुल जलाल करोड़नि जी तादाद में करम नवाज़ी जे रब करीम असां तव्हांखे सुबुह सवेल पंहिंजी अज़ीम दर्जी हाज़िरी नसीब फरमाई। मथे अल्लाह ताला क़रीबी रिश्तेदारनि जे बारे में ॿुधायो ऐं इहो बि ॿुधायो वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। हिक ॿियनि जे हक़नि जे बारे में भी अल्लाह खां ॾिजो, क़रीबी रिश्तेदारनि जे बारे में भी अल्लाह खां ॾिजो। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ग़रीब मिस्किन खे सदको ॾियण जो हिकिड़ो सवाबु आहे, क़रीबी रिश्तेदार खे जेकॾहिं ॾिनो त उनखे डबल सवाबु थींदो। हिकु त क़रीबी रिश्तेदार जो हक़ अदा कई, ॿियो सदके ख़ैरात जो सवाबु थींदो। हाणे वरी अल्लाह ताला यतीमनि जा हक़ बि ॿुधाए पियो, वातुल यतामा अमवालहुम। यतीम छाखे चइबो आहे? यतीम जी लुग़त में माना आहे मुनफरिद, अकेलो शख़्स। तंहिंजे करे मोती जेकॾहिं सेब में अकेलो हूंदो आहे उनखे दुर यतीम चइबो आहे। त अकेलो ऐं इस्तिलाह शरई में यतीम उन ॿार खे चइबो आहे जंहिंजा माउ पीउ या उन्हनि मां को हिकु बचपन में फ़ौत थी वियो हुजे। जानवरनि में यतीम उन जानवर खे चइबो आहे जंहिंजी माउ न हुजे। इंसाननि में माउ पीउ ॿई या कंहिं हिकु वारे खे बि यतीम चइबो आहे, जंहिंजो सिर्फ़ु पीउ न हुजे या सिर्फ़ु माउ न हुजे। ऐं यतीम जॾहिं को थिए थो त यतीम आहे बालिग़ थियण ताईं, ला युतम बाद इहतिलामिन। बालिग़ थी वियो आहे, हाणे उनखे यतीम न चइबो। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यतीम ओसी ताईं आहे जेसिताईं बालिग़ न आहे। बालिग़ थी वियो, हाणे यतीम न आहे, हाणे पंहिंजे पेरनि ते आहे, पंहिंजो कमाए पंहिंजो खाई सघे थो। यतीम जॾहिं आहे कंहिं घर में, उनजा हक़ इहे आहिनि, वातुल यतामा अमवालहुम। यतीमनि खे पंहिंजो माल ॾियो, पर माल ॾियण जो मतिलबु उन वक़्त में ॾियो जॾहिं हू सही आक़िल बालिग़ थिए, पंहिंजे नफ़े नुक़सान फ़ाइदे खे सम्झे, नुक़सान खे सम्झे, त पोइ उन्हनि खे उनजो माल ॾियो। ओसी ताईं उनजो माल कंहिं वटि हुजे जेको उनजो वली वारिस हुजे। जेकॾहिं को वली वारिस न आहे त पोइ हुकूमत कंहिं माण्हू खे मुकलफ़ करे त बाबा हिनजी देखभाल तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। पोइ उन यतीम जो जेकॾहिं वरसे में मालो मिल्कियत अचे थी, मिसाल पीउ जी मिल्कियत आहे या कोई ॿीहर मिल्कियत अचे थी, त पोइ जेको उनजो वारिस वली आहे संभालण वारो, उनजी ज़िम्मेदारी इन यतीम जी ख़िदमत आहे। इन यतीम जी ख़िदमत में उनखे सवाबु वॾो आहे, पर उनजे मथां पाबंदियूं बि वॾियूं आहिनि। हिकु त यतीम जो जेको माल आहे उन यतीम जे माल मां ख़र्च करे, यतीम खे खाराए पीआरे, खाध पीत आहे, कपिड़ो लटो आहे, सभु यतीम जे मालो मिल्कियत मां ॾिए। पोइ हिसाबु किताबु रखे, जॾहिं बालिग़ थिए त पोइ उनखे ॿुधाए, बाबा तुंहिंजो हीअ जाइदाद मूं वटि हुई, या हीअ ॿनी ॿारो मूं वटि हुयो, या हीअ कारोबार तुंहिंजो पीउ जो हो, मूं पे संभालियो। उनमें हेतिरो मूं तुंहिंजे मथां बीमारी ते, दवा दारू ते, खाध खुराक ते ख़र्च थियो, एतिरी रक़म तुंहिंजी बची आहे, हाणे तूं तुंहिंजे हवाले मां कयां थो। हाणे तूं पंहिंजो बालिग़ आहीं, वॾो माण्हू आहीं, हाणे पाण पंहिंजो संभाल। ऐं ॿियो त यतीम खे माल खां पंहिंजे माल खे मिलाए न, यानी यतीम जो माल पंहिंजो माल मिलाए छॾी, हाणे चए बाबा असीं गॾु खाऊं पियूं था, हिसाबु न आहे, इहो न कजे। छो इन में इहो एतमाल आहे त यतीम जो रुपयो मतां तुंहिंजे हक़ में न थी वञे, मतां यतीम जो रुपयो तूं न खाई वञी।
यतीम जी ख़िदमत करी पियो तमामु घणो सवाबु कमाईंदो। उते यतीम जे माल जा 5 रुपया तो वटि अची वञनि, इहो यतीम जी हक़ जी हक़ तलफ़ी आहे ऐं जो तमामु वॾो ॾोह आहे। हा, अञा एतिरो आहे जो माल मिल्कियत गॾु आहे ऐं हिन माण्हू खे यकीन आहे त माना मुंहिंजे मिल्कियत मां यतीम ॾे रुपयो 2 वञे थो या 1500 वञे थो, यतीम जो मूं ॾे नथो अचे त पोइ भले माल गॾु हुजे। बाक़ी इहो इहतमाल आहे मतां यतीम जो रुपयो खावा न त पोइ माल अलॻि हुजे, हिसाब किताब अलॻि हुजे। अलाह फरमाए थो यतीमनि खे पंहिंजा माल ॾियो, ॾियण जो मतिलबु बचपन में न आहे, नंढपण में न आहे। ॾियण जो मतिलबु उन वक़्तु में जीअं अॻिते बचे थो, जॾहिं हू पंहिंजे नफ़े नुक़सान खे सम्झे, बालिग़ थी वञे, सियाणो थी वञे, नफ़े नुक़सान खे सम्झे त उन वक़्तु में उनजो माल उनजे हवाले कजे। वला ततबदल ख़बीस बित्तय्यब, न बदिलाइजो बुरे खे भले सां। ख़बीस जी माना बुरो बि ईंदी आहे, पलीत बि ईंदी आहे, तय्यब जी माना पाक बि ईंदी आहे, सुठो बि ईंदी आहे। माना यतीम जो यतीम जी हिकिड़ी बकरी आहे तव्हां वटि, उहा मतारी सुठी आहे। हाणे तव्हां पंहिंजी बकरी आहे तव्हां वटि, उहा कमज़ोर आहे, घटि रक़म वारी आहे, घटि रक़म वारी बकरी हुनजे नाले करे ऐं सुठी शइ पंहिंजे नाले करे छॾियो। अलाह फरमाए थो वला ततबदलु, यतीम जे माल में बदिलाव न कजो, रदो बदल न कजो। यतीम त कोन थो ॾिसे पर मां रब ज़ुल जलाल यतीम जो रब ॾिसां थो, तंहिंजे करे यतीम जे माल में का बि तब्दीली न कयो। जेका सुठी शइ हुजे भले हुजे उहा हुनजे हक़ में आहे ऐं उन खां सुठी वठी पंहिंजी घटि वारी शइ घटि मिल्कियत वारी हुनजी मिल्कियत में न ॾियो। त वला ततबदल ख़बीस बित्तय्यब, न बदिलायो बुरे खे भले सां। वला तकुलु अमवालहुम इला अमवालिकुम, न खाओ तव्हां पंहिंजे मालनि खे उनजे माल खे पंहिंजे माल सां गॾु। मां अमवालिकुम जे माना में इला मां जी माना में आहे, माना हुनजे माल खे पंहिंजे माल सां गॾु न खाओ। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो मथे, माना चए बाबा असांजो माल मिल्कियत गॾु आहे, हिसाबु किताबु कोन्हे, त पोइ इन में इहो इहतमाल आहे त मतां यतीम जा 5 रुपया तूं खाई न वञे, तंहिंजे करे हिसाबु किताबु अलॻि हुजे, लिखत हुजे, इहो सभ खां वधीक भलो आहे। वला तकुलु अमवालहुम इला अमवालिकुम, न खाओ उन्हनि जे मालनि खे पंहिंजे मालनि सां गॾु। इन्नहु कान हुबन कबीरा, इहो वॾो वबाल अथव, वॾो ॾोह अथव, वॾो वबाल अथव। जेकॾहिं यतीम जा 5 रुपया तव्हां खाई छॾिया त उनजो ॾोह वॾो आहे। तव्हांजो रुपयो यतीम ॾे वियो त ख़ैरु आहे, तव्हांखे सवाबु मिलंदो, लेकिन यतीम जो रुपयो तव्हांजे लाइ न अचे, तंहिंजे करे हिसाबु किताबु अलॻि हुजे, ॾिती लिती अलॻि हुजे। पाक अल्लाह रब